told you the three main founding figures of Western philosophy, the triangle that start from Socrates, the teacher of Excuse me, teachers. sir. I do have one concern. जी बाबा चाचा, what have you said? सर मैं इधर की एक बात जानना चाह रहा हूँ, वो ये है कि सर कि ये जो एरिस्टोटल था, ये बेसिकली जब बाहर बैठा हुआ था, क्या ये वाकई वहां पे ये किसी काम के लिए बैठा हुआ था या फिर ये क्लास लेने के लिए वहां पे बैठा हुआ था? नहीं, वो वहां पर काम कर प्लीज जी सर, फ्री काम टाइम कर था, स्टूडेंट नहीं आए थे, इसलिए मैंने वो रिवाइज करवाया लेक्चर। आज का पॉइंट कुछ और है, मैं बताने जा रहा हूँ, आपका क्लियर हो जाएगा ये कंफ्यूजन। लेट मी एक्सप्लेन। चले चले ठीक है सर, बेहतर हो Let me गया। explain. Okay. So, I was telling about the Aristotle. So let's talk about the introduction of Aristotle. First of all, we will have to talk about his life. Basically, Aristotle was born in 384 BC and died in 322 BC in the Greek state of Stagira, right? And his father was Nicomaus, who was the personal physician of king of Macedonia, right? So उसके बाद क्या हुआ, उसकी he was part of the aristocrats family, not simple. अब ये थोड़ी मिसकंसेप्शन है, बगेश्वरी ने जो बात की उस पर मैंने क्लियर किया, मैं उसको क्लियर करूंगा कि वो एक गुलाम था या एरिस्टोक्रेट्स था। ये बुक जो बता रहे हैं नेट के रेफरेंसेस से मिथ्स है ना। अब किसी किताब में कुछ लिखा हुआ है, किसी किताब में कुछ लिखा हुआ है, तो मैंने ये पढ़ा है बर्टन रसल में, बर्टन रसल की बुक है जो हिस्ट्री ऑफ वेस्टर्न फिलोसफी, उसमें ये बात मुझे नजर नहीं आई, बल्कि किसी एक उर्दू की किताब में पढ़ा था ये किस्सा जो भगेश्वरी ने बताया था। मैंने भगेश्वरी क्लास में डिस्कस किया था, तो उनके माइंड में था, ठीक है। तो वो जो उसका फादर था, इस फादर वाज पर्सनल फिजिशियंस, यानी वो दरबारी हकीम था। किसका हकीम था? मैसेडोनिया एक रियासत थी, इट वाज स्टेट ऑफ ग्रीक मैसेडोनिया। वहाँ का जो किंग था उसका ये तबीब था। तो इसी वजह से जो जो अरिस्टोटल थी, उस अरिस्टोटल की जो परवरिश हुई, उसकी जो तरबियत हुई, वो बहुत अमीराने तरीके से हुई। मीन्स ही गॉट अरिस्टोक्रेट्स एजुकेशन। उसने वो तालीम हासिल की जो बादशाहों के बच्चे हासिल करते थे, क्योंकि वो उसका बाप एक बादशाही हकीम था, तबीब था, बादशाह का पर्सनल तबीब था, हकीम था। तो सोचें कि उसको क्या क्या सहूलियात नहीं होंगी। तो बचपन में ही उसने बहुत अच्छी तालीम हासिल की, इसलिए कहते हैं कि एरिस्टोटल इज वन ऑफ द फाउंडिंग फिगर इन द हिस्ट्री ऑफ वेस्टर्न फिलोसफी। ठीक है। वो जो एक ट्रायंगल जुड़ रहा है, कौन सा ट्रायंगल? जो सुकरात से लेगेसी स्टार्ट हुई है, इनको हम क्लासिकल फिलोसोफर भी कहते हैं, क्लासिकल फिलोसोफर। ठीक है। क्यों क्लासिकल फिलोसफी कहते हैं? क्योंकि इन्होंने एक फलसफे की जो ट्रेडिशन थी, they have laid down a new foundation of philosophical tradition. Why? Because before them, before pre-Socratic philosophies, the focus was only nature. Now they are going, the philosophy is becoming सोशल एंड पॉलिटिकल। अब वो जो फलसफा है, फलसफे में एक नई रवायत आ रही है। वो क्या रवायत है कि समाजी हो रही है और सियासत की तरफ आ रही है। तो इस सारे कंट्रीब्यूशन में जो ट्रायंगल जुड़ा है, जिस ट्रायंगल की शुरुआत जो है सुकरात से होती है, जिस पे हम बड़ी तफसील से बात कर चुके हैं,
पिछले लेक्चर्स में हम उस पर डिस्कस कर चुके हैं कि किस तरह वो आता है, किस तरह वो सोफिस्ट का की के खिलाफ खड़ा होता है, किस तरह वो नॉलेज का नया सिस्टम लाता है, सोक्रेटिक मेथड, ये बातचीत कर चुके हैं। उसके बाद जो उसका होनहार शागिर्द आता है प्लेटो, जिसको हम अफलातून कहते हैं, फिर वही लेगेसी, वो तसलसल जो सुकरात से शुरू हुआ था, उस बात को आगे लेके जा रहा है प्लेटो, क्योंकि सुकरात वाज ओनली अ पब्लिक स्पीकर। उसने कभी कोई एक लफ्ज लिखा नहीं था, क्योंकि उसने लिखना नहीं आता था, ठीक है। तो उसने सिर्फ बात की। तो किताबी शक्ल में उस सारे मामले को, उस पूरी कहानी को दुनिया तक लाने वाला उसका होनहार शागिर्द अफलातून था, इस मोस्ट ऑबिडेंट स्टूडेंट प्लेटो। और प्लेटो ने क्या किया, जैसे मैंने बताया था लास्ट वीक के, वो जो किताबें लिखी, उसने किताबें लिखने के बाद उसने एक एकेडमी बनाई। उस एकेडमी में जो एथेंस के, ग्रीक के जो एरिस्टोक्रेट्स फैमिली के या डेमोस के, मुख्तलिफ फैमिलीज के जो स्टूडेंट्स होते थे, जो बच्चे होते थे, जो सियासत में दिलचस्पी रखते थे, उनको पढ़ाया जाता था। फलसफे में, तारीख में, तो वहाँ पढ़ाया जाता था उनको प्लेटो की एकेडमी में। तो उसके बाद जब प्लेटो की एज तो काफ़ी हो गई, तो एक नया नाम उभरा, एक नया फलसफी आता है जो इस ट्रायंगल को पूरा करता है, वो एरिस्टोटल। उसका मैंने बताया कि 384 BC में उसकी पैदाइश स्टेग्रा में हुई है, ठीक है। एक तबीब था, उसका बाप पर्सनल फिजिशियन टू किंग मैक्सिडोनिया के किंग का। तो क्या हुआ कि जब 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 एरिस्टोटल, व्हेन ही वाज चाइल्ड, his father and mother have died, वो बचपन में ही यतीम हो गया। फिर एक बंदा था जिसने उसको पाला, उसको अडॉप्ट किया, उसको पाला, और बचपन में ही उसकी तरबियत तैलीम बहुत अच्छी हो चुकी थी। तो जो बकाया तैलीम उसकी रह गई थी, उसको पूरा करने के लिए उसको भेजा गया एथेंस, जो कि उस वक्त का मतलब मरकज था इल्म, अकल, दानाई, जहाँ एकेडमी की, प्लेटो की मशहूर एकेडमी थी। तो यहाँ थोड़ा कंफ्यूजन आता है। भगेश्वरी, कैन यू हियर मी? भगेश्वरी जी सर। I have told you. सर एथेंस के छाजेला मोकले सर, एक्सक्यूज मी जी सर, एथेंस के छाजेला मोकले हो? एथेंस में मोकलियो वियो अरस्तु खे पंहिंजी तैलीम पूरी करण जे लाइ, फर्दर तैलीम पूरी करण जे लाइ, ठीक है। 17 या 18 सालन जी उम्र में, ठीक है, जेको उन वक्त जो मरकज हो, ठीक है। तो वहाँ भेजा गया। तो वहाँ ये एक मिथ थे, अभी जो बताया जा रहा है कि वो मतलब ऐसे था या वैसे था। बुनियादी तौर पे एरिस्टोक्रेट्स फैमिली से ताल्लुक था उसका, और वो पढ़ने गया था वहाँ। भागेश्वरी उनके पढ़ने जे लाइ मोकिलियो हो। ही वाज सेंट देयर टू गेट एजुकेशन। जी सर। ठीक है। वो जेकी मिथ था न उनके थोरो जी सर बट मूं जितो मतलब लिंक जिता मूं YouTube ता या गाल ता ॿुधी न YouTube ता मूं जी सर बट मूं जिता YouTube ता पढ़े हुए। बिल्कुल ये जी सर। सोर्सेस हूंदा आहिनि मुख़्तलिफ़। इहे पर किन किताबनि में कीअं ॻाल्हियूं लिखियल आहिनि, किन किताबनि में इहा ॻाल्हि मूं बि पढ़ी आहे, बिल्कुलु पढ़ी आहे, पर मूं बाद में हिनखे कंफर्म कयो। मां चयो ईअं नथो थी सघे, ठीकु आहे न। ही वाज एरिस्टोक्रेट्स फैमिली जो माण्हू, आम माण्हू त न हो न। अरस्तु एरिस्टोक्रेट्स फैमिली जो माण्हू आहे, त उहो कीअं एज़ अ वर्कर, एज़ अ पियोन कमु कंदो हुन अकेडमी में। जी ना सर पर मूं जिता पढ़ियो त उन वाले जी सर नो प्रॉब्लम। ये YouTube
ते अलाए केतिरा लेक्चर्स अचनि था पर एकेडमिक्स न हूंदा आहिनि। ठीकु आहे, हितां जी हुतां सर। जूं ॻाल्हियूं एकेडमिक्स जेके शयूं आहिनि तव्हां उन्हनि खे फॉलो कंदो। एकेडमिक्स माना जेके बुक्स आऊं तव्हांखे शेयर कयां थो, जेके बुक्स आऊं तव्हांखे ॾियां थो, जेके रेफरेंसिस आऊं तव्हांखे ॿुधायां थो त हिननि माण्हुनि जा जेके किताब पढ़ो उहे अथेंटिक माना फ़लसफ़े जा जेके जेके वेल नोन अथेंटिक ऐं जेको आहे सो पास्चल किताब आहिनि उन्हनि खे पढ़णु खपे। उन्हनि मां तव्हांखे सही तारीख़ ॿुधाए सघंदो। जी सर। इहो को वॾो मसइलो न आहे। सो 17-18 सालनि जी उमिरि में जॾहिं हुते दाख़िल थिए थो प्लेटो जी अकेडमी में, त प्लेटो रियलाइज़ कयो त ही जेको शागिर्द आहे ही इज़ समथिंग स्पेशल, ही का वॾी ॻाल्हि आहे, ही आम शागिर्द न आहे। सो लेट्स हैव एंजॉय वॾो वक़्तु वधंदो थो वञे। उन वक़्तु माना 60-61 साल जो प्लेटो थी वियो आहे जॾहिं 17 सालनि जो थी आयो आहे त ही पढ़े थो, पोइ आहिस्ते आहिस्ते ही जेको आहे सो वॾा जेको आहे सवाल करे थो, पंहिंजे उस्ताद खे ॿुधाए थो ऐं आख़िर में अची जेको आहे सो एतिरी हद ताईं जो पंहिंजे उस्ताद खे रद्द बि करे थो। ॾिसो न हाणे इहा केॾी हिकिड़ी नई ट्रेडिशन आहे फ़लसफ़े में। इहो ई हूंदो आहे माना का बि शइ हर्फ़े आख़िर न आहे, केर बि ग़लति थी सघे थो। सो पंहिंजे उस्ताद प्लेटो खे रद्द करे थो। ठीकु आहे, हाणे कहिड़ी ॻाल्हियुनि ते रद्द करे थो, कहिड़े हिसाब सां करे थो, हाणे इहो मां तव्हांखे डिटेल में ॿुधाईंदुसि। फ़िलहाल हिन जी बायोग्राफी जे बारे में पढ़ूं था। ठीकु आहे, पोइ छा थियो त जेको आहे सो प्लेटो जेको आहे प्लेटो जी डेथ थी वञे। प्लेटो जी डेथ थियण खां पोइ जेको आहे सो उते जेको आहे सो जेको प्लेटो जी अकेडमीअ जो माहौल ख़राब थो थी वञे। हाणे प्लेटो जी जेकी अकेडमी आहे उन प्लेटो जी अकेडमीअ खां ही पढ़ी 30 साल हुते रहियो आहे। ही तक़रीबन आया तो 30 साल हिन उन अकेडमी में गुज़ारिया। त जेको आहे तव्हां सोचो जंहिंजो उस्ताद एतिरो जेको आहे सो पढ़ियल हूंदो त पाण छा पढ़ियो हूंदो। पोइ बाद में हुते पढ़ाइण बि शुरू थो करे। पोइ जॾहिं प्लेटो जी डेथ थी वञे त प्लेटो जी डेथ खां पोइ हुतां जी जेके मेजॉरिटी ऑफ स्टूडेंट आहिनि उहे ॾाढो हिन सां जेको आहे सो हिनखे नथा पसंदि कनि। छो नथा पसंदि कनि, जो ही पंहिंजे उस्ताद खे रद्द करे वेठो आहे। ठीकु आहे न, ही चवे थो उते दलील थो ॾे, ही चए थो प्लेटो इज dear to me but truth is dearest to me। चए थो त जेको आहे सो उस्ताद अफलातून मूंखे प्यारो आहे, पर जेको आहे सच मूंखे उन खां वधीक प्यारो आहे। इनजे करे उनखे जॾहिं रद्द थो करे त पोइ उनजो हिकिड़ो भाइटियो आहे उनखे उन ते विहारे थो वञे, उन सीट ते हेड कयो थो वञे उन अकेडमीअ जो, ऐं अरस्तो के उन ते नथो विहारियो वञे। पोइ जंहिंजे करे जेको न पसंदि आई त हाणे मुश्किल आहे। हू एथेंस छॾे थो। पोइ एथेंस छॾे थो त उन खां पोइ हिनखे हिकिड़ो जेको आहे कॉल थी अचे। ही वॉज इनवाइटेड बाय किंग फिलिप। उहो ई किंग फिलिप, उहो किंग फिलिप जेको आहे जंहिंजे पीउ वटि जेको आहे सो ही जेको आहे सो माना हिन जो अरस्तु जो पीउ जंहिं रियासत में जंहिं बादशाह जो हकीम हुयो, तबीब हुयो, उन बादशाह जो ई पुटु वरी हिनखे घुराए थो। छाजे लाइ त जेको आहे सो एलेक्जेंडर द ग्रेट, जेको किंग फिलिप आहे न, एलेक्जेंडर द ग्रेट जो फादर आहे। पोइ एलेक्जेंडर द ग्रेट खे जी एजुकेशन जे लाइ जेको आहे सो अरस्तो खे घुराए थो वञे वापसि उन में मैसेडोनिया में। Then he was invited over there and he went there and he started to teach Alexander the Great, right? So इहो ॾिसो न, इहा वॾी हिकिड़ी जेको आहे सो कहाणी में वॾो ट्विस्ट पियो ईंदो वञे। हाणे त मां उस्तादनि खे जनम पिया ॾियनि। हाणे उन एलेक्जेंडर द ग्रेट जी जेको आहे सो बचपन में ई जेकी एजुकेशन आहे टीचर थो थिए, उहो अरस्तु थो थिए।
वो अरस्तु उनखे वॾी शयूं थो पढ़ाए, जिम्नेस्टिक थो पढ़ाए, उनखे स्पोर्ट्स थो पढ़ाए, उनखे साइकोलॉजी थो पढ़ाए, ठीकु आहे। छो त अरस्तु जेको आहे सो पाण वॾा जेको आहे सो कमु कया फिलासफ़ी में, हिन जा वॾा कंट्रीब्यूशन आहिनि। जीअं अरस्तु जेको आहे सो नोन एज द फादर ऑफ लॉजिक, लॉजिक जो पूरो हिकिड़ो सिस्टम ॾिनो आहे फिलासफ़ी में, हुन एथिक्स ते लिखियो, हुन मेटाफिज़िक्स ते लिखियो, इवन बायोलॉजी जेको आहे सो साइंस खे कैटेगराइज़ेशन करण वारो बि अरस्तु आहे, जंहिं चयो त टिनि क़िस्मनि जूं साइंसिस थियनि थियूं, थियोरिटिकल साइंसिस थियनि थियूं, प्रैक्टिकल साइंसिस थियनि थियूं, ठीकु आहे, ऐं ॿियो सोशल साइंसिस थियनि थियूं। कैटेगराइज़ेशन साइंस जी न कई, बायोलॉजी ते साइंस ते जेको पहिरियों किताब एनामेलिया उहो अरस्तु लिखे थो, ठीकु आहे, एथिक्स ते लिखे थो, मेटाफिज़िक्स ते लिखे थो, अलाए केतिरा तक़रीबन को अहिड़ो सब्जेक्ट न आहे जंहिं ते न अरस्तु न लिखियो हुजे। अरस्तु वॾो वास्ट सिस्टम थो ठाहे फिलोसफी जो, पर हुनजी जेकी 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 फिलोसफी आहे, हाणे हुन ते था अचूं, इहो थोरो मुख़्तसर जाइज़ो हुयो हिन जी लाइफ जो, लाइफ स्केच हुयो हुनजो, ड्रा कयो, तव्हांखे सम्झ में अची वियो हूंदो त जेको लाइफ गुज़रे थी। हाणे वर्क्स हुन ते डिस्कस था कयूं, ॻाल्हायूं था कहिड़ा कहिड़ा कमु कया। हाणे छा थो थिए, प्लेटो अकॉर्डिंग टू अरस्तु चए थो द नेचुरल वर्ल्ड इज द रियल वर्ल्ड, ठीकु आहे। हीअ जेकी नेचुरल वर्ल्ड आहे इहा ई रियल वर्ल्ड आहे। देयर इज नो एनी काइंड ऑफ आइडियल वर्ल्ड। आइडियल वर्ल्ड जे नाले का बि दुनिया एग्ज़िस्ट नथी करे। पहिरीं पहिरीं पंहिंजे उस्ताद खे अची हिते हिन ॻाल्हि ते रद्द करे त बाबा तसवराती दुनिया का बि कोन अथव। इहा ई जेकी दुनिया असांखे नज़र थी अचे, या जेकी फितरी दुनिया असांखे नज़र थी अचे, इहा ई हक़ीक़ी दुनिया आहे, ठीकु आहे। ऐं इन खां अलावा हिन दुनिया में रही करे असां पंहिंजे सेंस परसेप्शन जे थ्रू ई जेकी ऑब्जर्वेशन कंदासीं उहा ई असांजी नॉलेज हूंदी, ठीकु आहे। ॿी का बि नॉलेज असांखे ॿिए कंहिं एक्सटर्नल सोर्स मां नथी मिले। असांखे जेकी नॉलेज मिलंदी, असां जेको इन विदिन द वर्ड जेको बि असां ऑब्ज़र्व कंदासीं उहा ई नॉलेज आहे, ठीकु आहे। हिकिड़ी ॻाल्हि इहा थो करे, ऐं ॿी ॻाल्हि थो करे त हीअ जेकी बि हर शइ ठहियलु आहे उहा सबस्टेंस जी ठहियलु आहे। सॼो नेचुरल ऑर्डर आहे, इहो वर्ल्ड जो ऑर्डर आहे, इहो सबस्टेंस जो ठहियलु आहे। हिन में आऊं तव्हांखे सुभाणे जेको आहे फर्दर नेक्स्ट लेक्चर में आऊं तव्हांखे हिनजी थ्योरी ऑफ जेको आहे नॉलेज खे क्लियर कंदुमि। हिन जा 4 कॉज़ेस जेके कहिड़ा आहिनि हुन जे बारे में तव्हांखे ॿुधाईंदुसि, ऐं बाद में हिनजी एथिक्स जे बारे में कुझु नुक़्ता आहिनि, ऐं कहिड़ी ॻाल्हि ते जेको आहे पंहिंजे उस्ताद खे रद्द करे। छो जो जेको प्लेटो आहे, अफलातून आहे, उहो आइडियल वर्ड जी ॻाल्हि थो करे, त माना जेको आहे रियल वर्ड आहिनि, हिकिड़ी आइडियल वर्ड आहे, ॿी रियल वर्ड आहे। आइडियल वर्ड आहे, ॿी फिज़िकल वर्ड आहे। जेकी आइडियल वर्ड आहे उहा रियल वर्ड आहे, जेकी फिज़िकल वर्ड आहे उहा जेको आहे सो इम्परफेक्ट आहे, ऐं रियल न आहे, ठीकु आहे न। इहा शेडो वर्ड आहे। सो इन ॻाल्हि खे जेको आहे सो रद्द थो करे। तव्हां जेकॾहिं हिकिड़ी मशहूरु पेंटिंग अथव, तव्हांखे इहा नेट ते मिली वेंदी, गूगल ते मिली वेंदी, जंहिंमें तव्हां ॾिसो त इहे ॿई जेको आहे सो अकेडमी में वॉक पे था कनि, ठीकु आहे न। जेकॾहिं हुजे ऐं ॿई वॉक पे था कनि। ऐं जेको प्लेटो आहे उहो तव्हां ॾिसंदव त उहो मथे निशान थो कीअं थो करे, माना दुनिया मथे आहे, ठीकु आहे। रियलिटी जेको इहा हक़ीक़त आहे, मथे जेको आहे उहो सच आहे।
ऐं जेको अरस्तु आहे उहो हीअं थो करे त मतिलबु जेको कुझु आहे हिते ई आहे, हिते ई हक़ीक़त आहे, ही सच आहे, इहो जेको असां ॾिसूं था इहो ई सच आहे, बाक़ी इन खां अलावा ॿियो कुझु बि कोन्हे। ठीकु आहे। इहा पेंटिंग तव्हां ॾिसंदव त तव्हांखे अंदाज़ो थी वेंदो हिननि जे जेको आहे सो फिलोसफी मां, ॿिन्ही जे आइडियाज़ मां कंसर्न कंदव त तव्हांखे सम्झ में अची वेंदो। ठीकु आहे। सो इहो थोरो मुख़्तसिर जाइज़ो हुयो अरस्तु जी जेको आहे सो ज़िंदगीअ जो ऐं अरस्तु जो फ़लसफ़े जो। ठीकु आहे। हाणे 10 मिंटनि लास्ट 10 मिनट्स आहिनि, हुन 10 मिनट्स में जल्दी जल्दी तव्हां सर एथेंस जो असल प्रोफेशन क्या हो? एथेंस जो असल प्रोफेशन केड़ो, असली केड़ो कम कंदो? एथेंस त बाबा जेको आहे सो नेम ऑफ अ स्टेट। तव्हां एथेंस छा खे था सम्झो? एथेंस द सेंटर ऑफ नॉलेज। उन वक़्त जो जेको आहे सो जेको जेको इल्म जो मर्कज़ हुयो उहो एथेंस हुयो, जिथे सुकरात पैदा थियो, प्लेटो पैदा थियो, ही अरस्तु स्टेगरा में पैदा थियो, बाद में उहो बि अची एथेंस में अची पढ़ियो कंहिं वटि प्लेटो जी अकेडमीअ में। तॾहिं चऊं था त जेको आहे सो एथेंस उन वक़्त जो इल्म जो, अदब जो, फन जो मर्कज़ हुयो ऐं एथेंस दुनिया जी पहिरीं डेमोक्रेटिक रियासत हुई। ठीकु आहे न। जेको पूरी दुनिया जो जेको पहिरियों जमहूरी निज़ाम जो जेको मिसाल मिले थो असांखे, दुनिया जी पहिरीं जेकी जमहूरियत राइज कई वई उहा एथेंस में कई वई। ठीकु आहे। जिथां बाद में इहो जेको आहे कोर्ट वारो कॉन्सेप्ट बि उतां थो अचे, इन जुडिशरी वारो सिस्टम बि उतां थो अचे। इहो जुडिशरी जो सिस्टम बि त उते हो न, डेमोक्रेसी जो सिस्टम बि त उते हो न, जंहिं तहत सुकरात खे हिननि मारियो। ठीकु आहे। सो एथेंस त असां उनखे था एक्सक्यूज मी चऊं। सर, तव्हां कंहिंखे पिया सम्झो एथेंस? एक्सक्यूज मी सर। जी बाबा। यस। सर ये अगर हम इसको दूसरे मतलब में देखें तो हम ये कह सकते हैं कि टू स्प्रेड द गॉस्पेल इन द वर्ल्ड। रिपीट अगेन भाई, व्हाट यू हैव सेड। क्या कहा? सर आई मीन टू से दैट if we take it in other way, so we can say that to spread the gospel in the world. How? समझा नहीं। I didn't get your point. सर मेरा कहने का मतलब ये है, अगर हम इसे दूसरे मतलब अगर रास्ते में उठाएं और बात की जाए तो मैं क्या इसे ऐसे कह सकता हूँ कि अंजीले मुकद्दस की बुनियादी करना मतलब पूरी दुनिया में, क्या ये दुरुस्त हो सकते हैं एथिक्स का मतलब? नहीं ना, एथेंस कह रहा हूँ मैं, एथिक्स नहीं। Sir, Athens is the capital city of Greece. नहीं, it wasn't the capital of Greece. Greece was a multi-states, territory. उहा हिकिड़ो वॾो इलाइक़ो आहे जंहिंखे असां ग्रीस था चऊं या ग्रीक था चऊं, यूनान। ठीकु आहे। उन यूनान में नंढियूं नंढियूं रियासतूं हुयूं। देयर वाज लिटिल स्टेट्स, नंढियूं रियासतूं हुयूं ऐं दे वर इंडिपेंडेंट स्टेट्स। ठीकु आहे। जंहिंमें एथेंस हुई, स्टेगरा हुई, ऐं जेको आहे सो या जिते एलेक्जेंडर जा उहा मेसिडोनिया हुई। अहिड़ियूं कई अलाए केतिरियूं रियासतूं जिते हू पैदा थियो, थेलिस, माइलिशियस। ठीकु आहे न, अलाए केतिरियूं। हाणे इहो ग्रीस जो तव्हां जेको आहे सो ठीकु आहे नक्शो कढी ॾिसो फॉर गॉड सेक। खां मस्ट जेको आहे तव्हांखे चवंदुसि त तव्हां जेको आहे सो हिनखे जेको आहे सो आप ग्लोब देखें, या ग्लोब में आप स्पेशली गूगल अर्थ पे जाएं, गूगल अर्थ पे जाकर आप ग्रीस के मैप को देखें। ठीक है। उसमें आपको पूरा ये कंफ्यूजन हो जाएगा, एथेंस कहाँ है, स्टेगरा कहाँ है, छोटी छोटी सब रियासतें, आपको ये पूरा चक्कर समझ में आएगा। क्योंकि आप जब तक ज्योग्राफी को नहीं समझेंगे आप नहीं समझ पाएंगे ये मामला। तो ये ज्योग्राफी आप समझे पूरे यूनान की, तो ये मामला आपका हल हो जाएगा।
ठीक है। एनीवन एल्स? ॿियो को? सर जी बाबा। सर अफलातून के गुलाम करे छो के जो रीजन उन वक्त जेको आहे सो गुलामी आम हुई, स्लेवरी वाज अ ट्रेड, ठीकु आहे। उहो हिकिड़ो वॾो जेको आहे सो वापारु हुयो। ऐं दुश्मन त हुया न हिननि माण्हुनि जा, जिन माण्हुनि जेको आहे सुकरात खे मारायो, उन्हनि माण्हुनि मां हिन अरस्तू खे ऐं प्लेटो खे बि ख़तरो हुयो। इन जे करे किन शरारतनि साज़िश कई, ठीकु आहे। जॾहिं प्लेटो एथेंस मां मायूस थी, जॾहिं सुकरात जी डेथ खां पोइ ॿाहिरि वियो, पोइ उनजी जेको आहे सो उनजी बाक़ाइदा मुखबिरी कराई वई कंहिं जाइ ते, ऐं वॾी हिकिड़ी साज़िश तहत हुनखे खपायो पियो, न गुलाम करे। पोइ वरी उनजी के सॼण के दोस्त दुश्मन बि हूंदा आहिनि। पोइ वरी जेको आहे के दोस्त हुया प्लेटो जा, के शागिर्द हुया, हेॾां होॾां करे भुंग भुंग ॾेई रैंसम ॾेई हुनखे बचाए वरितऊं। इहा वाकई तारीख़ में लिखियल आहे त माना प्लेटो खे खपायो वियो, ठीकु आहे न। इन जे करे खपायो वियो छो जो उन वक़्तु ग़ुलामीअ जो वापारु उरूज ते हो, ठीकु आहे न। ऐं प्लेटो जा त ॾाढा पैसा लॻा। ॿियो को? मुस्कान कोन्हे अॼु वेठल आहे। सर असाइनमेंट केतिरनि छोकरनि सबमिट कराए? असाइनमेंट काफ़ी अची चुकियूं आहिनि। मां 13-14 त रिसीव करे चुको आहियां। सर मुझे सर असाइनमेंट तव्हांखे मिली? जी जी रिसीव कई तव्हांजी बागेश्वरी। सर कल इंशाल्लाह आपको जमा करवा दी जाएगी। जी जी जल्दी जल्दी कराएं, जमा कराएं, अच्छा होगा, जी जी सर, बेहतर होगा, ठीक है। और आई थिंक ये टाइम टेबल भी आ गया है ऑफिशियली, आई हैवंट रिसीव, बट ये चल रहे हैं मेरे ख्याल से टाइम टेबल। एंड ऑफ जुलाई आपके ऑनलाइन एग्जाम्स होंगे, ठीक है। तो हमारे पास सिर्फ ये जून है, जी सर। इसके 2 वीक हैं और 2 वीक होंगे हमारे पास जुलाई के, ठीक है। तो टोटल मिला के मेरे ख्याल से ये 10 या 12 क्लासेस होंगी। तो 10-12 क्लासेस में जो कोर्स कवर करना है हमें, वो कोर्स आउटलाइन तो आपको मैंने दी हुई है। तो अब हम थोड़ा स्पीड से चलेंगे, ठीक है। हाणे असीं थोड़ी स्पीड वठंदासीं, टाइम पाण वटि हाणे घटि आहे। हाणे मां तव्हांखे जल्दी जल्दी जेको आहे शयूं क्लियर कराए ॾींदुसि, छो जो हाणे तव्हांजी बेस क्लियर थी वई आहे। हाणे तव्हां जेको आहे पाण जेको आहे हुनखे डिटेल में वधीक पढ़ी सघो था। सो जेको नेक्स्ट मां तव्हांखे जेको आहे सो अरस्तूअ जी जेको आहे सो एथिक्स ऐं थ्योरी ऑफ नॉलेज हिकिड़े ई लेक्चर में जेको नेक्स्ट मां तव्हांखे ॾींदुसि। सुभाणे मूंखां लेक्चर वठो फ्री टाइम में, जेकॾहिं तव्हांखे टाइम हुजे त बि मां रेडी आहियां। ऐं केॾी महिल बि तव्हां ग्रुप में जेको आहे सो टाइम मां तव्हांखे ॾेई छॾियां, या तव्हां मूंखे ॿुधायो, मां तव्हांजो इहो कल्ह वारो जेको स्किप थियल लेक्चर आहे हुनखे मां, ऐं जेसि ताईं पंहिंजो कमु सर पूरो कल न थींदो। वारो लेक्चर अॼु शाम जो ॾेई छॾो त छा आहे, या सुभाणे ॾेई छॾो मॉर्निंग में साॻे टाइम ते? इवनिंग में ॾुखियो आहे ॾाढो, इवनिंग में या डे में अचो, कोशिशि कंदुसि, कोशिशि सुभाणे ई टाइम रखी छॾो साॻियो इहो जेको अॼु वारी क्लास जो। हलो ईअं बि ठीकु आहे, ईअं बि करे सघिजे थो। जेकॾहिं तव्हां सुभाणे हिन टाइम ते फ्री आहो तो वधिक ग्रुप में नहीं पाण सर, जेको आहे कल इस टाइम पे फ्री नहीं है। ठीकु आहे। 1.5 मिंट बचो आहे, जल्दी जल्दी ॿुधायो। पर साॻे टाइम सही जी आहे सर न? भले तव्हां सुबुह साॻी टाइम ही सही है क्लास जो। जी सर ठीकु आहे, पोइ सर सुभाणे सुभाणे साॻे असांजी क्लास वग़ैरह न हूंदियूं आहिनि, जो टाइम हूंदो आहे 8:30 खां असां फ्री हूंदा आहियूं। पोइ ॿियनि छोकरनि जी क्लास हुजनि त पोइ अलाए ख़बर न आहे, वधीक तव्हां पुछा कयो ग्रुप में। हा, पोइ इहो ग्रुप में तव्हां फाइनल करे ॿुधायो, मां तव्हांजी क्लास लास्ट में वठंदुसि, ठीकु आहे। रस्तू खे ठीकु आहे सर, ठीकु आहे, महिरबानी। क्लियर करे पोइ ठीक है नेक्स्ट सर, वीक बहुत जा शुक्रिया। तव्हांखे वरी टॉपिक मां ॿुधाईंदुमि। त नेक्स्ट वीक में पाण जेको आहे हाणे ग्रीक मां निकिरी करे
जेके मॉडर्न ट्रेंड्स आहिनि हिन जा एथिक्स जा उन्हनि ते पाण ईंदासीं। टर्म्स आहिनि, कुझु ट्रेंड्स आहिनि, ॿियूं शयूं आहिनि, उनखे फर्दर पाण पढ़ंदासीं। त सुभाणे वारो था ही सुभाणे मुझे सुभाणे साॻियो टॉपिक हूंदो या ॿियो टॉपिक हूंदो? सुभाणे अरस्तु अञा हले पियो थो। अरस्तु जो त इंट्रोडक्शन कयो आहे न, अरस्तु खे अञा एंड करणो आहे। अरस्तु एतिरो जल्दी अच्छा अच्छा सही सही। प्लस में ही जेको आहे लेक्चर लैपटॉप ते रिकॉर्ड थी चुको आहे ऐं हिनखे मां जेको आहे सो होॾे चाढ़े पंहिंजे यूट्यूब जे चैनल ते ऐं तव्हांजे लिंक बि मोकिले थो छॾियां, पोइ न ॿुधो हुजे वरी